अॻियों पोयों थींदो पे आयो। गार में भी पंहिंजे सिर के अव्वल पेश कई, माना मुझी जान फिदा है मदीने वारे साईं ता। गाल समझो। पो बाद में मुझा सोना हबीब आया। भला इरे गार में आया छा जेला? गार में आया छो? के चवन था त महबूब दुश्मन तलाश में हुया, दुश्मन ताकुब में हुया, मता को दुश्मन ईजा पहुंचाए। हाँ, हुजूर जन गार में 3 ॾींहं पनाह वठी रहा हुया। पर मुझो विजदान है, मुझो ज़ौक़ चवे तो यो तसव्वुर ही दिल गवारा नथी करे। छा महबूब सोना के काफर के दुश्मन का लिका हुया वनी? अरे काफर तो हुजूर जे घर के घेरो कयूं बीठा, तलवार तलवार में मिलायूं बीठा हुया। महबूब उन जे विचों निकता या कोन निकता? हाँ, उन दुश्मन जे विचों मुझा महबूब निकता या न निकता? हाँ, भला रस्ते में हुया सुराका बिन मालिक आयो या ना आयो? सुराका पोयूं आयो हबीबन करीमन के तकलीफ पहुंचाण जे इरादे सां। महबूबन रुगे डिठो त सुराका जो घोड़ो पंहिंजे सुंबन सूदो उन जमीन में, पत्थरेली जमीन में दबजी वियो। हाँ, दुश्मन जी गाल हुजे त मुझा महबूब सोना त दुश्मनन जे विचों निकरी आया। जे ताकब वारा दुश्मन आया तो मदीने वारा साईं रुगे निगाह था कन तो उन जो घोड़ो भी पत्थरेली जमीन में दबजी तो वने, पान भी जमीन में अंदर उनके जमीन गिरकाए थी वने पई। गाल छा हुई? गार में अचण जो मकसद केड़ो हो? 3 ॾींहं रहण जो मकसद केड़ो हुयो? मकसद इहो हुयो जेको मुझे मोहतरम साईं मौलाना मोहम्मद अमीन तव्हां सां बयान कयो। हाँ, ॿुधो है ना? मकसद छा हुयो? गार में अचण जो हे नक्शबंदी सिलसिलो जेको हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु का जारी थियणो हो। क़यामत ताईं फैज़ सिद्दीकी जारी थियणो हुयो। ऐं महबूबन जे पर्दे फरमाइण का बाद में जेकी 4 वॾा फितना थियण वारा हुया, फितने इर्तिदाद हुयो, माण्हू मुर्तद थी वञणा हुया, ऐं नबूवत कूड़ी नबूवत दावेदार पैदा थियणा हुया। हजरत उमर जेड़ा जर्री बहादुर भी घबराइजी विया। एड़े टाइम में अबू बकर का खिदमत वठणी हुई। हाँ, अबू बकर के पंजो मुसलो इमामत जो पेश करनो हुयो। अबू बकर के खलीफे बिला फसल बनाइणो हुयो। अबू बकर के पंजो जानशीन अव्वल बनाइणो हुयो। अबू बकर जे सीने में पंजा इसरार पलटना हुया। उन जे लाए अबू बकर के जरूरत हुई मदीने वारे साईं जी खुसूसी तवज्जो ऐं सोहबत जी। हाँ, खुसूसी तवज्जो, कुर्बे नबूवत, कुर्बे मुर्शिद, मुर्शिद जी वेझड़ाई, पंजे आका, पंजे रहबर, पंजे इमाम, पंजे कायद, पंजे फैज ॾियण वारे जी कुर्बत जी जरूरत हुई। पो मदीने वारे साईं अबू बकर के हजरत अली के पंजे बिस्तरे ते सुमारे आया। बेन के उमर के चूं तू अग में हल हिजरत करे। बेन सहाबा के अगे हिजरत करायूं, कंहिंखे पोइ अचण जो हुकुम ॾिनऊं, पर पाण सां गॾु सिर्फ अबू बकर सिद्दीक के खयूं। ऐं जेॾीमहिल 3 ॾींहं गार सोर में रहिया त सच त ॿुधायो, हेॾे थोरो निगाह कयो। 3 ॾींहं जंहिं महबूब जे मुखड़े जे लाइ दुनिया तड़पे थी। आहे सिक सदाकत या न? दिल चवे थी त मदीने वारे जो दीदार थिए। हाँ, जंहिंजे लाइ जामी रोए पियो त नसीमा जान बे बता गुज़र कुन ज़े अहवालम मोहम्मद रा ख़बर कुन। जंहिंजे लाइ हजरत ख्वाजा फरीद दाहू पियो करे त इथां मैं मुठड़ी नित जान बलब ओता खुश वसदा विच मुल्क अरब। जंहिंजे लाइ उम्मत रोए पई, जे महबूब जे हिक झलक ॾिसण जे लाइ आशिक पंहिंजो सिर, जिंद, जान, बच्चा, ॿार, घर, तड़ फिदा करण जे लाइ तैयार हुया। अॼु उन महबूब जे दीदार जी हजरत सिद्दीक अकबर के सादत पई मिले।
टे ॾींहं टे रातियूं टियों माण्हू हुयो ई कोन। हिकिड़ो सिद्दीक़ अकबर आ, ॿियो सुहिणो मदीने वारो साईं आहे। मुस्तफ़ा जो मुखड़ो आ, अबू बकर जूं अखियूं आहिनि। मुलाकाते हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई। तेरा ऊंचा है नावा ते ना कोई परछावा, तेरिया तक के अदावा मैं मुरीद हो गई। सुभान अल्लाह। जय महबूब जे हिक झलक दीदार जे लाए गौस कुतुब कलंदर औताद अबदाल सारी सारी जिंदगी रोंदा व्या, रड़ंदा व्या, इल्तिजाऊं कंदा व्या त का हिक झलक हबीबन जो दीदार नसीब थी वने। हाँ, जय महबूब जे सिक में मुझे मुर्शिदन जा मुर्शिद सोहना पीर मिठा साईं कासिद के पिया चवन, ओ कासिदा मन ना खुदा वञ दे सनेड़ा यार को, ओ कासिदा मन ना खुदा वञ दे सनेड़ा यार को, दे सनेड़ा यार को वञ दे सनेड़ा यार को। न चई सुभान अल्लाह। अब आयो किताब दिल जो हाँ दिल चए थी साईं जो हिकिड़ो शेर पढ़ा, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या पहले कासिद दसा जल्दी ए बांदी याद है ना। ओ कासिद मुझे महबूब वट मां याद हुयो सले न को मुझो जिक्र हुयो ते हले न। ओ पहले कासिद दसा जल्दी ए बांदी याद है या ना। हिजर दे दूर थी वणदी दिल मसरूर थी वणदी, हिजर दे दूर थी वणदी दिल मसरूर थी वणदी, नजर मंजूर थी वणदी उहा रुत साख हैयाना। वता मैं दर बदर रुलदी गली कूचे शहर रुलदी, बयाबा पर बर रुलदी हकीकत पहुंच गई आना। ओ सहन उजड़े सुहावण दी रोंदी दे रहावण दी, ते कूंगाई कई गाल आवण दी, ते कूंगाई गाल आवण दी सजन सोहणे सुनाइया ना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मैं हाँ पंजाब